कराची में खीर रिटेलर्स वेलफेयर एसोसिएशन पारा कराची में खीर जा दुकान बंद करने जो ऐलान करे छो। इन हवाले से टेलीफोन लाइन ते मौजूद है कराची में नबी बख्श खास के लिए। जी नबी बख्श, आगाह कजो कराची में खीर जा दुकान केड़न सबबन करे बंद किया विया आहिनि? जी बिल्कुल, जो कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में सुबह सवेरे खीर जा दुकान आहिनि उहे बंदि थियण शुरू थी चुका आहिनि, जंहिंमें मलीर, शाह फैसल, काला बोर्ड, मलीर सिटी, अल्फला, सऊदाबाद, लांडी, कुरंगी, कायदाबाद, महमूदाबाद, गुलस्तान जोहर, सजानी टाउन, नॉर्थ कराची, न्यू कराची ऐं ॿिया इलाइक़ा जेके आहिनि उहे शामिल आहिनि। उन हवाले सां जॾहिं त खीर जेको रिटेल वेलफेयर एसोसिएशन जो जेको अॻवान आहे डॉक्टर ग़ालिब, उन चयो आहे त जेके होलसेलर जेके आहिनि उहे 8,000 रुपया मण जेको आहे खीर आहे उहो दुकानदार खे विकिरो कनि था, जॾहिं त किरायो लॻाए 218 रुपया जेके थिए थो, जंहिंमें थेलियूं ऐं रबड़ बि जेके आहिनि उहे शामिल आहिनि ऐं जेके खीर वठंदड़ खे जेके विकिरो थिए पियो। जंहिं त हिन महांगाई जे दौर में जेको आहे हिन चयो त खीर जेको आहे उहो सस्तो कीअं विकिरो कनि, जंहिं लाइ दुकान बंदि रखिया आहिनि। जेसीं ताईं कमिश्नर कराची खीर जी क़ीमतनि जो जेको नोटिफिकेशन आहे उहो जारी न कंदो, तेसीं ताईं शहर में खीर जा जेके दुकान आहिनि उहे बंदि रखिया वेंदा। जी।